PST उम्मीदवारनि IBA में टेस्ट ॾियण खां पोइ रोलड़े जो शिकार। सिंध हुकूमत 4 पॉलिसियूं जोड़े सॼे सिंध जे नौजवाननि खे मायूस करे छॾियो। उम्मीदवारनि जो चवण त सियासी एरिया ठाहे, हार्ड एरिया, सॉफ्ट एरिया, डिसेबल एरिया वग़ैरह ठाहे 33 मार्कुनि ते उस्ताद भर्ती कया वञनि पिया, जॾहिं त सॼी सिंध में वैकेंसियूं UC वाइज़ ऐं तालका वाइज़ आहिनि। उम्मीदवार मुसलसिल इन कारे कानून खे ख़तमु करण जे लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में सखर IBA जे गेट ते एहतजाज कयो। कराची सिंध असेंबली गेट ते, कराची प्रेस क्लब जे गेट ते एहतजाज कयो, हैदराबाद प्रेस क्लब, नवाबशाह प्रेस क्लब, लाड़काणो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी जे मौक़े ते सॼो ॾींहुं एहतजाज कयो। मीरपुर ख़ास में मिठी में चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जॾहिं आयल हुयो 7 जनवरी ते, त मिठी में उन जे अॻियां बि एहतजाज कंदा रहिया उम्मीदवार, लेकिन हिन गवर्नमेंट कारो कानून ख़तमु न कयो ऐं उम्मीदवारनि जी हिक बि ॻाल्हि न ॿुधी। उम्मीदवार मायूसीअ जो शिकार आहिनि। उम्मीदवारनि जो चवणु इहो आहे त पॉलिसी हिकु हुजणु घुरिजे, सॼी सिंध में 33 मार्कुनि ते सॼी सिंध में पास आउट जो रेशो रखियो वञे या 40 मार्क्स जो पासिंग जो रेशो रखियो वञे, जॾहिं त उन में तरमीमी बिल अहिड़ो ठाहियो वञे, टॉप टू बॉटम सिस्टम ठाहियो वञे, जेतिरियूं बि सॼी सिंध में वैकेंसियूं रखियूं वयूं उहे फुल कयूं वञनि। पोइ टॉप टू बॉटम में जंहिंजूं अपग्रेड मार्कूं हुजनि पहिरीं उन्हनि खे ॾिनियूं वञनि। ही 2 नंबरी सियासी भर्तियूं मुख़्तलिफ़ हार्ड एरिया जी शक्ल में नाला ॾेई करे असांजी रहियल सीटुनि ते मुख़्तलिफ़ ज़िलनि मां हार्ड एरिया जे नमूने सां भर्ती कया पिया वञनि। उस्ताद, असां इन मामले खे रद्द कयूं था, हार्ड एरिया वग़ैरह खे। असांजो मुतालबो इहो ई आहे त सिंध गवर्नमेंट हिकु पॉलिसी जोड़े ऐं सभिनी यूसियुनि में जेतिरियूं वैकेंसियूं रखियूं वयूं उहे वैकेंसियूं ॾिनियूं वञनि।